बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। प्रोग्राम रहनुमा रमज़ान मावा जो बीज़बान अब्दुल मोमिन मेमण। तसव्वुफ़ सिंध जो उहो जोहर आहे त रूए ज़मीन जो जोहर, पर सिंध में उन जी जेका आबयारी थी आहे बर सग़ीर में, उहा सॼी दुनिया में पंहिंजी हिकिड़ी नुमाया हैसियत रखे थी। ख़ानकाए राशिदिया हसनिया शाहपुर चाकर, उतां जूं बुज़ुर्ग शख़्सियतूं जेके आहिनि, इमाम इनक़िलाब मौलाना अबीदुल्लाह सिंधी रहमतुल्लाह अलैह जे फ़िक्र ऐं फ़लसफ़े सां वाबस्तु रहियूं आहिनि। साईं मौलाना मोहम्मद हसन शाहपुर चाकर वारा रहमतुल्लाह अलैह, सदन टी पीढ़ीअ जी सजाद नशीनी जिन जे नसीब में आई आहे। अॼु असांजी महिमान शख़्सियत उहे आहिनि मौलाना मोहम्मद मुसअब। साईं, तव्हांखे असां पंहिंजे प्रोग्राम में भली कार चऊं था। रमज़ान पंहिंजे रहमतुनि ऐं बरकतुनि सां असांखे नसीबु थियो आहे। तव्हांजी ज़िंदगीअ जा जेके घणा रुखा पासा आहिनि, सजाद नशीनीअ जूं जेके तसव्वुफ़ ऐं सलूक जूं राहूं, समाजी ज़िंदगीअ जो पैगाम ऐं क़ुरानिक स्टडीज़ जी जेके वर्ड मशीनरीअ खे तव्हां उजागर कयो पिया ऐं उन जी फ़िक्र ऐं फ़हम खे तफ़हीम ऐं माना सां माण्हुनि खे सम्झाइण जे लाइ रमज़ानुल मुबारक में तव्हां पंहिंजे इन्हनि सरगर्मियुनि खे कीअं था रखंदा अचो? जज़ाकुमुल्लाह अब्दुल मोमिन, तव्हां शफ़क़त फरमाई, असांखे मौक़ो ॾिनो ख़िदमत जो। अल्हम्दुलिल्लाह, जेको क़ुरान जो पैगाम आहे, दर हक़ीक़त इहो असांजे जीअं हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां हलंदो पियो अचे। तमामु औलिया इकराम, बुज़ुर्गान दीन, मशाइख़ हलायो आहे। सिलसिले तय्यबा जी हिकिड़ी कड़ी आहे, कशजरतिन तय्यबतिन असलुहा साबितुन व फ़रुहा फ़िस्समा। अहिड़ी तरीक़े सां असांजा जेके ॾाढा साईं बुज़ुर्गवार हुया, हज़रत साईं मौलाना मोहम्मद हसन साहिब रहमतुल्लाह अलैह, उन्हनि इहो क़ुरान जो पैगाम ऐं क़ुरान जो मशीन खणी शाहपुर चाकर में आया ऐं उन्हनि उन क़ुरान जे मशीन खे एतिरो त वधायो ऐं पैगाम पहुचायो जो उन जे पैगाम पहुचाइण सां उहो इलाइक़ो मुनवर थी वियो, बल्कि पूरी सिंध मुनवर थी वई ऐं उन्हनि जो पैगाम जेको आहे पूरी दुनिया ताईं पहुतो, माण्हुनि खे रुजू इलाह जो मौक़ो मिलियो। ऐं तसव्वुफ़ जो ऐं क़ुरान जो बेसिकली जेको सिलसिलो आहे उहो इहो आहे जो मख़लूक़ जो ताल्लुक़ ख़ालिक़ सां जोड़णो आहे। मख़लूक़ जो ताल्लुक़ ख़ालिक़ सां कीअं जुड़े, इहो क़ुरान जो नुक़्ता नज़र आहे असल में। त जॾहिं मख़लूक़ जो ताल्लुक़ ख़ालिक़ सां जुड़ंदो त थींदो हीअं जो इंसान अमुन जी तरफ़ ईंदो, फ़लाह जी तरफ़ ईंदो, भलाई जी तरफ़ ईंदो। इहे सभु सिफ़तूं इंसान जे अंदरि पैदा थींदियूं, छो जो बेसिकली क़ुरान मजीद जो इहो फ़रमान आहे त वमा ख़लक़तुल जिन्न वल इंसा इल्ला लियअबुदून। हाणे अल्लाह तबारक तआला जिन और इंसान खे इबादत जे लाइ पैदा कयो आहे। हाणे इबादत जो जेको मफ़हूम आहे उहो सिर्फ़ु रोज़ो निमाज़ कोन्हे, या ज़कात या हज या जेके 5 अरकान असां सम्झो वेठा आहियूं उहे कोन्हनि। इबादत मां मुराद मुकमल ज़ाब्ते हयात आहे, मुकमल ज़िंदगी आहे। छो जो जेके क़ुरान मजीद नाज़िल थियो अरबी ॿोली में नाज़िल थियो ऐं अब्द लफ़्ज़ आहे, जेको रूट लफ़्ज़ आहे अब्द आहे, लियअबुदून। हाणे अब्द लफ़्ज़ खे, अब्दियत खे, ग़ुलाम खे अरब बख़ूबी सम्झंदा हुया ऐं जीअं बख़ूबी सम्झंदा त उन्हनि इहो सम्झो त हाणे असांखे असांजी मर्ज़ी न हलंदी। तिजारत में, मुआशरत में, ज़िंदगी जे उसूलनि में, ज़िंदगी जे हर कारो वहिंवार में असांखे अल्लाह तबारक व तआला जी ग़ुलामी में अचिणो पवंदो। हिन वक़्तु जेको माण्हुनि जे ज़हननि में या आम मख़लूक़ जे ज़हननि में जेको तसवुर अचे थो क़ुरान जो या निमाज़ जो या मज़हब जो, उहो फ़क़ति निमाज़ रोज़े ऐं मस्जिद ताईं थो अचे। हालांकि क़ुरान जो लियअबुदून जो तसवुर मुकमल ज़ाब्ते हयात आहे, जंहिंमें सियासत बि अची थी वञे, शरीयत जा मसइला अची था वञनि, इज़्दिवाजी ज़िंदगी जा अची था वञनि, तिजारत जा मसइला अची था वञनि। त इहो बि माना हमागीर इज्तिमाई हिकिड़ो निज़ाम आहे, हमागीर इज्तिमाई निज़ाम आहे जेको रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन पंहिंजे ज़िंदगीअ में क़ाइम बि करे ॾेखारियो, जेके सहाबा किराम रज़ी अल्लाह अन्हुम जन फ़िरोग बि ॾिनो। बिल्कुलु। हींअर असां जंहिं मरहले मां गुज़रूं पिया उन में दीन जी निस्बत सां वाबस्तु खोड़ अहिड़ा किरदार मौजूदु आहिनि जेके
दीन जे लाइ बदनुमा दाग़ जी हैसियतदार रखनि। बज़ाहिर चहिरा उन्हनि जा सुनतुनि सां सजियल आहिनि, बज़ाहिर उन्हनि जी वज़ाक़त जेका आहे सा मसनून तरीक़े सां नज़र थी अचे, पर उन्हनि सभिनी जे उन्हनि प्रकारनि में मतिलबु दीन फ़िरोशी वधीक थी नज़र अचे पई। इन अलमे जो इन ॾुखाइतनि हक़ीक़तुनि जो पस मंज़र छा आहे? साईं दरअसल जी आया तसवुफ़ खां परे हुजणु या एहसास कमतरी आहे या पंहिंजे तारीख़ जे उन चमकंदड़ बाबनि खां नावाक़फ़ियत आहे, छा मसइलो आहे? दरअसल पहिरीं इहा ई ॻाल्हि आहे त नावाक़फ़ियत आहे, शऊर जी कमी आहे, ऐं उहा जेका क़ुरान जी डेप्थ ऐं नॉलेज आहे उहा सही माना में ट्रांसफ़र न थी सघी आहे। ऐं ॿियो जेको सूफ़िया किराम जो तसलसुल हुयो ऐं सूफ़िया किराम जूं जेके मजालिस हुयूं उन खां जेको असां परे थियासूं, असां सिर्फ़ु प्रोफेशनलिज़म जी तरफ़ आयासूं। उन में जेके साम्राजी क़ुवतूं हुयूं जिन असांखे इन जे तरफ़ आंदो ऐं सूफ़िया किराम खां ऐं सूफ़िया जी तालीम खां जेको परे कयूं, उन जे करे इहे शयूं अची वियूं। तव्हां जंहिं ख़ानक़ाह सां वाबस्ता आहियो, तव्हांजी सजाद नशीनीअ जी ज़िमेवारी हिकु तमामु ॻरी ज़िमेवारी आहे। हज़रत साईं मोहम्मद हसन रहमतुल्लाह अलैह जन जा मामूलात जेके आहिनि रमज़ान में रुजू इलल क़ुरान जे लाइ कीअं हूंदा? रमज़ान उहे त पूरी ज़िंदगी फोकस लाइफ हुई साईं जन रहमतुल्लाह अलैह जी, पर ख़ुसूसन रमज़ान में साईं जन रहमतुल्लाह अलैह दर्स क़ुरान ॾींदा हुया ऐं तदरीस जो सिलसिलो हलंदो हुयो, माण्हुनि खे अलाह जो नालो सेखारींदा हुया। ऐं हुननि जो त हिकिड़ो मशग़ूलो, जंहिंखे हॉबी असां चऊं, मशग़ूलो चऊं, हुननि जी इहा ई हुई त मख़लूक़ खे अलाह सां जोड़णु, ख़ालिक़ सां जोड़णु। जॾहिं मख़लूक़ आम माण्हू अलाह सां जुड़ंदो, तालुक़ मां अलाह पैदा कंदो, त उन जे अंदरि इख़लास पैदा थींदो, उन जे अंदरि इंसानियत पैदा थींदी, उन जे अंदरि लोभ लालच कोन, कंहिं सां लालच न रखंदो, ऐं हर भलाई जो पैगाम ॾींदो, मुहबत जो पैगाम ॾींदो, अमन जो पैगाम ॾींदो। उहो ज़रा रसा इंसान न हूंदो, बल्कि हिकिड़ो कामिल इंसान हूंदो। इन ते साईं जन रहमतुल्लाह अलैह ख़ुसूसन रमज़ान शरीफ़ में पैगाम बि ॾींदा हुआ। लक़द कान लकुम फ़ी रसूलिल्लाहि उसवतुन हसना। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जा उसवा हसना जेके आहिनि उहे ज़िंदगीअ जे लाइ हिकिड़ी आइडियल हैसियत था रखनि। साईं जन खे तव्हां उन रंग में कीअं रंगियल ॾिसो? पंहिंजनि बुज़ुर्गनि सां निस्बत क़ाइमु करणु ऐं बुज़ुर्गनि जी निस्बत में उन्हनि जी जेका निस्बत हुई अज़ीम तरीन, उहा ख़ानक़ाह अमरोट शरीफ़ सां हुई ऐं अमरोट शरीफ़ बर सग़ीर में इनक़लाबी ऐं तहरीक आज़ादीअ जी हिकु उहा सरज़मीन आहे जेका साम्राज ॾकंदो रहियो। उन हवाले सां तव्हां उन्हनि खे कीअं निस्बत क़ाइमु कंदे ऐं उन निस्बत खे आबियार कंदे ॾिठो? साईं अल्हम्दुलिल्लाह जेको साईं जन रहमतुल्लाह अलैह जी सोहबत में या साईं जन खे जेको असां वेझे खां ॾिसो गुज़रसो, त लक़द कान लकुम फ़ी रसूलिल्लाहि उसवतुन हसना जा अमली मिसाल हुया। याने जीअं असां हज़रत साईं सैयद ताजमुल शाह अमरोटी रहमतुल्लाह अलैह जे बारे में ॿुधो आहे त हक़ गो हुया, साम्राज जे साम्हूं मुहाॾो अटकाइण वारा हुया, क़ौम जी फलाह ऐं बहबूद जे लाइ हुननि कमु कयो, उम्मत जी हुननि रहनुमाई कई, लीडिंग किरदारु अदा कयो। उहो ई बेआइन ई उन्हनि जे अंदरि असां इहो किरदारु ॾिठो। हज़रत साईं हमादुल्लाह रहमतुल्लाह अलैह जन जे लाइ मशहूरु आहे त उन्हनि जे आॾो कंहिं फ़क़ीर ॻाल्हि कई त साईं हज़रत सैयद ताज महमूद शाह अमरोटी रहमतुल्लाह अलैह जन 7000 गैर मुस्लिम खे मुशर्रफ़ ब इस्लाम कयो, तव्हां छो कोन अॼु ताईं कंहिंखे मुस्लमान कयो आहे? साईं जन उन्हनि खे फ़रमायो त बाबा साईं अमरोटी रहमतुल्लाह अलैह जन जी ज़िमेवारी जेका हुई सा इल्हाम सां उन तरफ़ हुई। मुआशरे जे अंदरि सुठा उलमा, सुठा फ़र्द आहिनि जिन जो हिकिड़ो इम्पैक्ट मुआशरे ते आहे, पर उहे बदनुमा बि माण्हू मौलवी जी शक्ल में जीअं तव्हां चयो आहिनि, उन्हनि जी हक़ीक़त में दर हक़ीक़त में साईं जन सही ठीकु ठाक जीअं चइबो आहे इस्लाह कंदा हुया, तज़किरो कंदा हुया। कुतिब अलैकुमुस सियाम कमा कुतिब अलल लज़ीना मिन क़ब्लिकुम लअल्लकुम तत्तक़ून। रोज़े जो बुनियादी जोहर जेको आहे सो तक़वा आहे। उन तक़वा ते वठी अचण जे लाइ तव्हांखे कहिड़ी तालीम मिली? तक़वा ते साईं सभ खां पहिरीं जेसिताईं अलाह सां तव्हांजो ताल्लुक़ु न जुड़ंदो, तव्हां अलाह खे न सुञाणींदव, अलाह जी मारिफत तव्हां वटि न ईंदी, तव्हां तक़वा इख़्तियार कीअं कंदो? जीअं मुंहिंजो तव्हां सां ताल्लुक़ु आहे, मां तव्हांजो ताल्लुक़ जी बुनियाद ते एतिराम कंदुसि। जेकॾहिं तव्हां ई रोड ते हलंदा वेंदव या मुआशरे जे कंहिं जनरल स्टोर ते वेंदव त तव्हां सां को अस्सलामु अलैकुम न करे या तव्हांखे सुञाणी न,
त तव्हांजी इज़त न करे त उन ते मयारु कोन्हे। छो कोन्हे जो हू तव्हांखे सुञाणे नथो। जेसीं ताईं असां मारिफ़त हासिलु न कंदासूं, मारिफ़त इलाही हासिलु न कंदासूं, पंहिंजो तालुक़ु अलाह सां न जोड़ींदासूं ऐं असां पंहिंजो तालुक़ु मख़लूक़ सां जुड़ियल रखंदासूं, तेसीं ताईं इहा शयूं दिलि में पैदा कोन थींदियूं, तक़वा पैदा न थींदी। जॾहिं तक़वा पैदा थी वई, तालुक़ु अल्लाह पैदा थी वियो त तक़वा ऑटोमेटिक पैदा थी वेंदी। जॾहिं तक़वा पैदा थी वई त इंसान जे अंदरां जेके बि क़दूरतूं ख़तमु थी वेंदियूं ऐं इंसानु हक़ीक़ी इंसानु बणिजी वेंदो। गुफ़्तगू जो सिलसिलो जारी रहंदो। नाज़रीन, वठूं था हिकिड़ी नंढड़ी साई। वेलकम बैक नाज़रीन। त साईं, तव्हां जंहिं सूफ़ियाणी सरिश्त मां पंहिंजी तरबियत माणी आहे ऐं उन में क़ुर पाक में जेको फरमायल आहे त कुल इन कुंतुम तुहिब्बून अल्लाह फत्तबिऊनी युहिब्बुकुमुल्लाह, त जीअं तव्हां मक़सदु इंसान जी ज़िंदगीअ जो ॿुधायो त वमा ख़लक़्तुल जिन्न वल इंस इल्ला लियअबुदून, इबादत इंसान जी ज़िंदगीअ जो मक़सदी जुहर आहे ऐं उन जे लाइ अब्दियत जे लाइ मुहबत लाज़मी आहे। अलाह साईं फरमाए थो त जेसिताईं तव्हां मुंहिंजे महबूब खे पंहिंजो महबूब न बणाईंदव तेसिताईं तव्हांखे अलाह जी मुहबत हासिलु न थींदी। ऐं पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन बि फरमायो त जंहिं शख़्स खे मां उन जे वालिदैन खां, उन जे ॿारनि खां वधीक महबूब जेसिताईं नथो थियां, उनजो ईमान कामिल नथो थी सघे। ला युमिनु अहदुकुम हता अहब्बु इलैहि मिन अबीहि व वलदिहि व उम्मिहि व अबीहि। त उन हवाले सां तव्हां साईं जन खे पंहिंजी निस्बत मुहबत रसूल में जेका इश्क जी तक़ाज़ा हुई, उन्हनि में कीअं उन जे रंग में रंगियल ॾिठो? साईं जन रहमतुल्लाह अलैह जो हिकिड़ो मशहूरु वाक़ियो आहे। साईं जन जॾहिं 1952 में हज ते विया त साईं जन इहा नियत कई हुई त मां मदीनतुल मुनव्वरा में बक़ाया ज़िंदगी गुज़ारींदुसि। साईं जन जा उस्ताद हुया शेख मोहम्मद कामिल रहमतुल्लाह अलैह, जेके मस्जिद कुबा जा इमाम हुया। ऐं उन ई दौर में हज़रत साईं मौलाना अहमद अली लाहौरी रहमतुल्लाह अलैह, साईं जन जा मुर्शिद करीम बि उते हज ते आयल हुया। पोइ साईं जन ख़्वाबु ॾिठो त साईं जन हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे वज़ू कराइनि पिया। पोइ आख़िर में सैदना अली करमल्लाहु वजह, सैदना अबू बकर सिद्दीक़ ऐं चंद साहब बीठा आहिनि, ख़्वाब में ॾिसनि था। पोइ हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सैदना अली ॾे मुख़ातिब थी फरमाइनि था, हिन नौजवान खे असां मस्जिद ठाहिराइण जे लाइ हीउ शख़्स सही आहे, मौज़ून आहे? पोइ सैदना अली फरमायो बिल्कुलु, सैदना अबू बकर सिद्दीक़ ॿिनि साहब फरमायो बिल्कुलु इहो नौजवान सही आहे। पोइ उन ते जॾहिं इहो ख़्वाबु ॾिठूं ऐं बाद में जॾहिं वज़ू जो कुझु पाणी बची वियो त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त पुटु मोहम्मद हसन, हीउ तव्हां पाणी पी छॾियो ऐं हीउ हौज़े कौसर जो पाणी आहे। पोइ साईं जन फरमाइनि था जॾहिं मां अखि खां बेदार थियुसि त बाक़ाइदे उहो पाणी बनफ़्स नफ़ीस मूं महसूसु कयो आलाणुनि जी। त जॾहिं इहो वाक़ियो हज़रत साईं लाहौरी रहमतुल्लाह अलैह खे शेख मोहम्मद कामिल खे ॿुधायूं त साईं जन फरमायो त तव्हां खां अल्लाह तबारक तआला दीन जी आबियारी जो ऐं हक़ जो, क़ुर जी सरबुलंदी जो कमु वठंदो। तव्हां वापसि वञी पंहिंजे उते शाहपुर चाकर में वञी करे इदारो क़ाइमु कयो ऐं उते वञी करे कमु कयो। पोइ साईं जन रहमतुल्लाह अलैह उते शाहपुर में आया, उते ज़मीन वरितऊं, उते मस्जिद क़ाइमु कयूं, उते मदरसो क़ाइमु कयूं, पंहिंजी ख़ानकाह क़ाइमु कयूं। पोइ गुज़िश्ता 60 सालनि खां उते दीन जी आबियारी जो कमु कंदा रहिया। ऐं इहो सिर्फ़ु हिकिड़े ख़्वाब में हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी बिशारत ॾिसी करे ऐं पंहिंजे इरादे खे ई तब्दील करे छॾियऊं। ऐं आम रूटीन में ईअं हूंदो हो जो जॾहिं बि हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो तज़कुरो ईंदो हुयो त साईं जन आबदीदा थी वेंदा हुया। हिकिड़ो वाक़ियो मशहूरु आहे साईं जन जो, त कुझु उलमा आया साईं जन खे फरमायूं त साईं आपने हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम को ख्वाब में देखा है। पाण ख़ामोश रहिया, अखियुनि मां लुड़क जारी थी विया। जॾहिं बि हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो नालो ईंदो त पाण फरमाईंदा मदनी साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, मदनी साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। यानी हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां ईअं महसूसु असां कंदा हुआसीं त ॼाण कंहिं हिकिड़े आशिक़ ऐं माशूक़ जो, हिकिड़े मुहिब ऐं महबूब जो जीअं ताल्लुक़ु हूंदो आहे, जीअं उन सां एतिराम जो नालो वठिबो आहे, ईअं नालो खणंदा हुया। ऐं साईं जन रहमतुल्लाह अलैह जो इहो बि मामूलु हूंदो त पंहिंजे मुरीदीन खे, पंहिंजे मुतवक्सिलीन खे इहो हुकुम फरमाईंदा हुया तव्हां कसरत सां मजालिस दुरूद कंदा कयो, दुरूद शरीफ़ जूं मजलिसूं कंदा कयो। इन ई सिलसिले में असांजा हल्का अहबाब जा दोस्त आहिनि, उन वटि 3 करोड़ जी दुआ बि थी चुकी आहे, 7 करोड़नि जी दुआ थी चुकी आहे। अहिड़े तरीक़े सां इहो सिलसिलो मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते मजलिस ज़िक्र जो ऐं मजलिस दुरूद शरीफ़ जो हलंदो रहंदो आहे। शाहपुर चाकर जी ख़ानकाह जी निस्बत जेका आहे सा
मौलाना उबैदुल्लाह सिंधी रहमतुल्लाह अलैह जन जे उलूम ऐं अफ़कार जे हवाले सां जग मशहूरु आहे। बिल्कुलु त पाण मौलाना अहमद अली लाहौरी रहमतुल्लाह अलैह जन जा ख़लीफ़े मुजाज़ हुया जी ऐं हज़रत लाहौरी रहमतुल्लाह अलैह जन हज़रत सिंधीअ जा अॻ जा हुआ फ़र्ज़ंद बि हुया ऐं ज़ाहिरी निस्बत सां शागिर्द बि हुया। त हज़रत सिंधी रहमतुल्लाह अलैह जन जे जेको फ़लसफ़ो आहे त तसव्वुफ़ ऐं सियासत में हम आहंगी, उन हवाले सां तव्हां साईं जन जे किरदार खे कीअं ॾिठो? साईं जन रहमतुल्लाह अलैह बानियान जमियत उलमा इस्लाम में हुया। हज़रत लाहौरी रहमतुल्लाह अलैह जमियत उलमा इस्लाम पहिरियां अमीर आहे। साईं जन उन इजलास में मौजूदु हुया ऐं साईं जन रहमतुल्लाह अलैह जेके आहिनि सिंध में जमियत उलमा इस्लाम जे बुनियादी किरदारु अदा कयो। जेका हिन वक़्तु मौजूदु आहे जमियत उलमा इस्लाम ॾिसो था त इहा साईं हज़रत हमादुल्लाह हलेजवी जी या साईं मोहम्मद हसन साहब रहमतुल्लाह अलैह जी या साईं अब्दुल करीम कुरैशी रहमतुल्लाह या इन्हनि बुज़ुर्गनि जी इहा महिनत आहे। त साईं जन रहमतुल्लाह अलैह आख़िरी दम ताईं जमियत उलमा इस्लाम जा सूबाई सरपरस्त आला रहिया। जमियत जे मरकज़ी अमली सियासत में उन्हनि खे तव्हां कीअं ॾिठो? माण्हुनि जी ख़िदमत कंदे ऐं हुकुमराननि खे हक़ गोई कंदे या जेके इलाइक़े जा जेके अकाबिरीन मुजरिम जीअं क़ुर पाक में आहे अकाबिर मुजरिम या हर समाज में हिकिड़ा वॾा ॾोही हूंदा आहिनि जिन वटि सरमायो हूंदो आहे, जिन वटि ज़मींदारियूं हूंदियूं आहिनि, जेके माण्हुनि ते रोब ॼमाइण जे लाइ उन्हनि में फ़सदूफ़ी आहे फ़साद फैलाईंदा रहंदा आहिनि। उन हवाले सां साईं जो हिकमत अमलियूं कीअं हूंदियूं? साईं जूं हिकमत अमलियूं त साईं जन इलेक्शन में बि बीहंदा हुया ऐं जेके चौधरी या वॾेरा या जेके पंहिंजे पाण खे इलाह सम्झंदा आहिनि ज़मीन जा, उन्हनि इलाहनि सां साईं जन पूरी ज़िंदगी टक्कर खाधो, मुक़ाबिलो कयूं। साईं जन जो हज़ारे बयान मौजूदु आहिनि। हिकु तरफ़ साईं जन जो किरदारु तसव्वुफ़ जे हवाले सां अल्लाह सां मख़लूक खे जोड़ींदा, ॿिए तरफ़ मख़लूक जी ख़िदमत में अमली तरह सां सियासत में हुननि कमु कयो। मन कान लिल्लाह कान अल्लाह लहू, तसव्वुफ़ जो इहो हिकिड़ो बुनियादी जोहर आहे जेके सिंधीअ में पाण चऊं जंहिंजो रब तंहिंजो सभु। सिबगत अल्लाह आहे, वमन अहसन मिन अल्लाह सिबगत। अल्लाह जे रंग में रंगजण खां वधीक ॿियो को बि रंग कोन्हे को। त साईं खे तव्हां इन रंग में रंगियल कीअं ॾिठो? पंहिंजे इबादात जे कैफ़ में, पंहिंजे तस्बीहात जे कैफ़ में, पंहिंजे मजलिसनि जे कैफ़ में? साईं जन रहमतुल्लाह अलैह खे असां जेको उमूमी तौर ते ॾिठो त साईं जन या त वाज़ो नसीहत में मसरूफ़ हूंदा या त पंहिंजे हल्के इरादत खे अल्लाह जे नाले सेखारण में मसरूफ़ हूंदा। अल्लाह जे नाले सेखारण में बाक़ाइदा सिलसिला क़ादरिया जा असबाक़ आहिनि ऐं फ़िक्र आहिनि। उहे जीअं तालिब इल्म हिकिड़ी साईं जन हिकिड़ी रूहानी यूनिवर्सिटी हुई, पाण साईं हिकिड़ो रूहानी यूनिवर्सिटी हुया, बाक़ाइदे असबाक़ पढ़ाईंदा हुया ऐं उन सां गॾोगॾु साईं जन जॾहिं असबाक़ खां मशगूल थींदा त पोइ अक्सर औक़ात असां साईं जन खे ख़ामोश ॾिठो। अक्सर वक़्तु यानी हू मसरूफ़ हूंदा हुया, महव हूंदा अल्लाह सां ताल्लुक़ में ऐं ज़िक्र में ऐं फ़िक्र में। यतफ़क्करून फ़ी ख़ल्क़ि समावात वल अर्ज़, बिल्कुलु तफ़क्कुर जी उन इस्तिहज़ार में हूंदा। वल्लाह फ़ी औनिल अब्द मा कानल अब्द फ़ी औनि अख़ी। अल्लाह साईं जी मदद तलबण जे लाइ ज़रूरी आहे त तव्हां अल्लाह जे बंदनि जी मदद कयो। बिल्कुलु इहो हिकिड़ो असांजो पंहिंजो मज़हबी नुक़्ते नज़र त आहे ई आहे, पर आलम इंसानियत जे लाइ जेको इन में समाजी ज़िंदगीअ जा पासा आहिनि, उन समाजी ज़िंदगीअ जे हवाले सां तव्हां पंहिंजे ज़िंदगीअ में अॼु जे समाज खे कीअं था ॾिसो त छो माण्हू माण्हूअ जो मददगार बणजण जे बजाए माण्हू माण्हूअ जे लाइ आज़ार जो सबबु बणियल आहे? उनजो सबबु अल्लाह औलिया अल्लाह सां दूरी, उनजो सबबु इस्लाह पंहिंजी इस्लाह न, उनजो सबबु ताल्लुक़ मां अल्लाह न। जेसी ताईं असांजो ताल्लुक़ अल्लाह सां क़ाइमु न थींदो, एसी ताईं अल्लाह जी मख़लूक सां असांजो रहम वारो रिश्तो क़ाइमु न थींदो। छो जो अल ख़ल्क़ु अयालुल्लाह, मख़लूक अल्लाह जो कुंबो आहे। असां जेसी ताईं अल्लाह सां ताल्लुक़ जुड़ंदो, इख़लास पैदा थींदो त तक़वा ईंदी दिलि में मख़लूक जे लाइ रहम ईंदी। असां असुल में पंहिंजी नज़र खां मख़लूक खे ॾिसूं था। असां जेकॾहिं अल्लाह जी ऐनक सां अल्लाह जी अखि सां मख़लूक खे ॾिसूं त असांखे को फ़र्क़ु नज़र न ईंदो। पोइ असां मख़लूक जी ख़िदमत बि कंदासूं, मख़लूक सां जुड़ी बि वेंदासूं ऐं मख़लूक सां मुहबत बि कंदासूं। पोइ इहे फ़िरक़े वारियत बि ख़तमु थी वेंदी, नफ़रतूं ख़तमु थी वेंदियूं, क़त्ल गारत बि ख़तमु थी वेंदा। इंसान अल्लाह तबारक तआला त मुहबत तक़सीम कई आहे न, 70 माण्हुनि खां वधीक मुहबत करण वारो आहे। त जे अल्लाह सां ताल्लुक़ पैदा थींदो त पोइ इहे इंसान जे अंदरि सिफ़तूं पैदा थींदियूं। असांखे दुबारा
असांखे पंहिंजो रिश्तो अलाह सां जोड़णो आहे। रमज़ान क़ुरान जे नुज़ूल जो महीनो आहे ऐं नुज़ूल क़ुरान जे करे जेका रमज़ान खे अहमियत मिली आहे, ज़ाहिरी ॻाल्हि आहे क़ुरान पाक हिकिड़ो निज़ाम ज़िंदगीअ जो त दर्स ॾिए ई थो, बल्कि अनफुसो आफ़ाक़ जूं बि उन में जेके ख़बरूं आहिनि या पुरअसरार काइनात जा जेके राज़ उन में वाज़े तरीक़े सां बयानु थियल आहिनि। उन हवाले सां तव्हां जेको वर्ल्ड इस्लामिक मिशन जे प्लेटफॉर्म तां क़ुरानिक स्टडीज़ जो माहौल जोड़ियो आहे, उन में तव्हां क़ुरान पाक खे सिंध ऐं मुल्क ऐं बैनुल अक़वामी सतह ते वठी वञण जे लाइ कहिड़ियुनि सरगर्मियुनि में मसरूफ़ रहो था? साईं, जेका असांजी तंज़ीम आहे वर्ल्ड क़ुरान मिशन, इहा मुंहिंजे वालिद साहिबु रहमतुल्लाह अलैह क़ाइमु कई हुई। मुंहिंजा सरपरस्त हज़रत साईं मौलाना मोहम्मद हसन साहिबु रहमतुल्लाह अलैह हूंदा हुआ। इन जो बेसिकली विज़न इहो आहे त पूरी दुनिया में क़ुरान जी तालीम खे आम करणु, यानी क़ुरान जे फ़िक्र खे आम करणु। जेसीं ताईं असां क़ुरान खे न सम्झंदासूं, एसी ताईं असां इंसानियत जी फलाह बहबूद जे लाइ असां कमु न करे सघंदासूं। उन जे लाइ असांजा दुरूस जा सिलसिला आहिनि, मुख़्तलिफ़ उलमा किराम मुख़्तलिफ़ मस्जिदुनि में क़ुरान जा दर्स ॾींदा आहिनि ऐं क़ुरान सां माण्हुनि खे तालुक़ु जोड़ींदा आहिनि। ऐं उन सां गॾोगॾु मस्जिदुनि में मकातिब क़ाइमु करणु ऐं क़ुरान मजीद जे तालीम तालुम जो सिलसिलो क़ाइमु करणु, बेसिकली इन जो मक़सदु इहो वर्ल्ड क़ुरान मिशन जो पूरी दुनिया में क़ुरान जी तालीम आम थिए। रमज़ान जे महीने में पंहिंजे सिंधी माण्हुनि जे लाइ तव्हांजी उन में कहिड़ी हिकमत अमली आहे? त सिंधी छाकाणि त ज़िंदगीअ जी शुरूआति क़ौमी जज़्बे खां थी थिए ऐं क़ौमी जज़्बे तहत पंहिंजी ॿोलीअ में जेको क़ुरान पाक खे जे पैगाम खे असां फहिलायूं था, उन हवाले सां तव्हांजी हिकमत अमली कहिड़ी रही आहे सिंध में? सिंध में असांजी जीअं हिकमत अमली इहा आहे जो क़ुरान मजीद जेको आहे असांजी क़ौम खे सिंधी तर्जुमे खे पढ़नि, ख़ुसूसन हज़रत सईद ताजु शामरोटी जो तर्जुमो आहे, साईं अब्दुल करीम कुरैशी रहमतुल्लाह तर्जुमो आहे ऐं असांजे साईं अदा नूर अहमद मेमून साहिबु क़ुरान मजीद जो तर्जुमो सुठे अंदाज़ में छापियो आहे। साईं अब्दुलसलाम साहिब जो तर्जुमो आहे। अहिड़े तरह क़ुरान मजीद जे तर्जुमे खे पढ़णु शुरू कनि ऐं क़ुरान सां जुड़ी वञनि। जेसीं ताईं असां क़ुरान सां न जुड़ंदासूं त असां फलाह बहबूद जे तरफ़ न वेंदासूं, छो जो क़ुरान जे अंदरि पूरी इंसानियत जी फलाह बहबूद आहे। हज़रत साईं भिटाई साहिबु रहमतुल्लाह जेके शाह साहिब जो बैत आहे उहो क़ुरान मजीद जो तर्जुमो आहे। से आयतूं आहिनि। हज़रत साईं रोज़े धणी रहमतुल्लाह अलैह ॻोठ ॻोठ में वञी करे क़ुरान जो पैगाम पहुचाईंदा। त असां दुबारा क़ुरान जी तरफ़ अचूं ऐं पंहिंजे पाण खे अलाह सां जोड़ियूं, तालुक़ मां अलाह पैदा कयूं, त इनशा अल्लाह अज़ीज़ असांजी क़ौम दुबारा अक़वाम आलम जे लाइ रहनुमाई जो सबबु बणंदी। तव्हांजी वॾी महिरबानी। ख़ैरुकुम मन तअल्लमल क़ुरान व अल्लमहू। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन इंसान जे बहितरीनु हुजण जो मयार घणा रुखा पाण फरमाया अथनि। उन मां हिकु इहो बि आहे त बहितरीनु शख़्स उहो आहे जेको क़ुरान सिखे ऐं क़ुरान सेखारे। ऐं पाण बि फरमाइनि इनमा बुइस्तु मुअल्लिमा, मुंहिंजी हिकु हैसियत उस्ताद जी बि आहे, नबी हैसियत मिन हैसुल उस्ताद। इहा हिकिड़ी तमामु वॾी ज़िमेवारी आहे। तसवुफ़ जा सलूक क़ुरान पाक जे तर्जुमे खे आम करणु, इहो इन जो मतिलबु आहे त यानी तव्हां ज़िंदगीअ जे असरार खे सम्झण जे लाइ आफ़ाक़ी तालीम सां वागजी वञो। सिंध में जिन बुज़ुर्गनि इन्हनि सभिनी शयुनि खे फ़रोग़ ॾिनो आहे, असां बि तॾहिं ख़ुशनसीब थींदासीं जॾहिं उन्हनि जे ज़रिए तसवुफ़ जी आबियारी बि कंदा रहंदासीं ऐं पंहिंजे शख़्सियत ते ऐं पंहिंजे अमली ज़िंदगीअ ते उन जो रंग चाढ़ींदासीं ऐं उहे इंसान थियण जी कोशिशि कंदासीं जेके ॿियनि जे लाइ ॿाझ जो सबबु बणिजनि, आज़ार जो सबबु न बणिजनि।